दोस्तों अॼु पाण सिखंदासीं वाव मजहूल जो आवाज़ ऐं उन सां गॾु कुझु लफ़्ज़ ठाहिण जी मश्क पिणु कंदासीं। हाणे वाव मजहूल उहो वाव आहे जेको कंहिं बि अखर खां पोइ अचे। जीअं ही अलिफ़ खां ये ताईं जा जेके बि अखर लिखियल आहिनि उन्हनि सां वाव लॻो त उहो वाव मजहूल चवराइबो। जीअं ही अलिफ़ सां गॾु वाव लॻो त आवाज़ आयो अलिफ़ वाव ओ। अहिड़ीअ तरह बे सां वाव लॻो त इहो आवाज़ आयो बे वाव बो आवाज़ आयो। हाणे अचो त पहिरीं वाव मजहूल जी ककपटी पढ़ी वठूं ऐं पोइ कुझु लफ़्ज़ पिणु ठाहींदा। अलिफ़ वाव ओ, बे वाव बो, बे वाव बो, भे वाव भो, ते वाव तो, थे वाव थो, टे वाव टो, ठे वाव ठो, से वाव सो, पे वाव पो, जीम वाव जो, जे वाव जो, झे वाव जो, ने वाव ञो, चे वाव चो, छे वाव छो, हाय वाव हो, खे वाव खो, दाल वाव दो, धाल वाव धो, डाल वाव डो, डाल वाव डो, ढाल वाव ढो, ज़ाल वाव ज़ो, रे वाव रो, ड़े वाव ड़ो, ज़े वाव ज़ो, सीन वाव सो, शीन वाव शो, स्वाद वाव सो, ज़्वाद वाव ज़ो, तोय वाव तो, ज़ोय वाव ज़ो, आइन वाव ओ, गैन वाव गो, फे वाव फो, फे वाव फो, काफ वाव को, काफ वाव को, खे वाव खो, गाफ वाव गो, गे वाव गो, घे वाव गो, ङे वाव ङो, लाम वाव लो, मीम वाव मो, नून वाव नो, णे वाव णो, वाव वाव वो, हाय वाव हे वाव हो, हमज़ो वाव ओ, ये वाव यो। सो दोस्तों ही असां वाव मजहूल जी ककपटी पढ़ीसीं। हाणे अचो त कुझु लफ़्ज़ ठाहियूं। जीअं ही कुझु लफ़्ज़ आहिनि चोलो, फोटो, गोॾो, छोकिरो, सोझिरो। हाणे इहे अहिड़ा लफ़्ज़ आहिनि जंहिं में वाव मजहूल तौरु इस्तेमालु थियो आहे। हाणे हिकिड़ो लफ़्ज़ खणी उन जा मुख़्तलिफ़ आवाज़ मिलाए पढ़ूं था ऐं सिखूं था त मुख़्तलिफ़ आवाज़नि मां लफ़्ज़ कीअं ठहींदा आहिनि। जीअं ही लफ़्ज़ आहे सोझिरो। हाणे सोझिरो में टे आवाज़ आहिनि सो, झ, रो। सो आवाज़ असां हिन अॼोकी पट्टी में इहो ई पढ़ी आया आहियूं ही सो। अहिड़ी तरह झ आवाज़ असां पहिरीं ज़ेर वारी पट्टी में पढ़ी आया आहियूं जे ज़ेर झ ही। ऐं अहिड़ी तरह आख़िरी आवाज़ रो असां अॼोकी हिन पट्टी में रो पढ़ी आयासीं ही। त अहिड़ी तरह इहो लफ़्ज़ थी वियो सोझिरो। टे आवाज़ मिली करे लफ़्ज़ थी वियो सोझिरो। उमेद त इहो वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे त महिरबानी करे मुंहिंजो चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा। महिरबानी।